मानी अवामी प्रेस क्लब जे समूरनि दोस्तनि जी शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी दोस्तनि जो तव्हां असांखे हिते घुरायो। ही सभु दोस्त सभु बाशऊर आहिनि ऐं के जेके दोस्त चवनि था त हीउ नंढिड़ो प्रोग्राम आहे त मां सम्झां थो ईअं न आहे। ही तमामु वॾा प्रोग्राम थियनि था अवामी प्रेस क्लब जे अंदरि। हींअर डिजिटल दौरु आहे ऐं डिजिटल दौर जे करे जेकॾहिं तव्हां हिकिड़ो बि माण्हू आवाज़ु उथारे थो त हुनखे सॼी दुनिया जेका आहे जेको वर्ल्ड जेको हिकु ॻोठु बणिजी वई आहे सॼी दुनिया ॾिसे थी हुनखे। त अॼु जंहिं हिन असीं ऐवान में जंहिं जाइ ते बीठा आहियूं त आउं त हिनखे पंहिंजी माउ जी पोतीअ वांगुरु सम्झंदो आहियां। त हीअ प्रेस क्लब असांखे पंहिंजी माउ जी पोतीअ वांगुरु अज़ीज़ आहिनि। उन माउ जी पोतीअ जो भरजलो ही शख़्स बि हो जंहिं जेको मुंहिंजो उस्ताद त न हो पर मां हिन खे पंहिंजे उस्तादनि में जीअं साईं हमज़ो पंवर आहे, सुल्तान शाह आहे, साईं पंहिंजो सामी मेमन साहिबु आहे ऐं अली मोहम्मद गबोल महमूद घोटो, इहे 4 खां 5 दोस्त आहिनि जंहिंमें कुझु असांजा दोस्त विछड़ी विया आहिनि। इहे साईं खुदानो शाह खलील वाडेलो साहिब वारा वेठा आहिनि, इहे गवाह हूंदा त मूं सदाईं उन्हनि माण्हुनि जी इज़त कई आहे। डिस्ट्रिक्ट मलीर खे हिते सभिनी दोस्तनि मां चवंदो आहियां त डिस्ट्रिक्ट मलीर जेकॾहिं मलीर बचंदो त सिंध जी अखि बचंदी, सिंध जो निशान बचंदो, सिंध जो चहिरो बचंदो, तव्हांजो तख़्ते गाह कराची बचंदो। जंहिं शख़्स जी अव्हां ॻाल्हि पिया कयो त इन असांखे घुराए पंहिंजी लाइब्रेरी में, उमिरि जी तक़ाज़ा आहे, ॿियूं मसरूफ़ियतूं सहाफ़ी कुझु अरसे जे लाइ जेकॾहिं वेही थो रहे पर हिन एॾो वॾो पीर सरहंदी में इल्म जो ॾीओ रोशन कयो जो मुंहिंजे ख़्याल में डिस्ट्रिक्ट मलीर जे घटि इलाइक़नि में एॾी वॾी लाइब्रेरी हूंदी जेका पीर साहिब हुते आबाद कई। वकीलनि खे, सहाफ़ियुनि खे, अदीबनि खे, दानिशरनि खे, भाऊ जावेद मां वेठो आहे, काफ़ी माण्हुनि खे घुराए उन्हनि खे उते चवंदो त बाबा मलीर जी पारत अथव। सामी मेमन साहिबु मोइदान कंड जंग वाण कंड इब्राहिम हैदरी खां वेंदे मुबारक विलेज कराची जे क्यामाड़ी ताईं हींअर तमामु वॾी ख़राबु सूरत हाल आहे। हीउ जेको सीमेंट जो शहर ठहे पियो उन में सदियुनि खां वेठल माण्हू, उन्हनि जा चहिरा चरागाह निशानियूं, हीअ वाहण वस्तियूं ॻोठ आबादियूं सभु जूं सभु मलिया मिट थियनि पियूं। असीं नथा चऊं त कराची न वधे, असीं नथा चऊं त मुल्क जे अंदरि आबादी न वधे, शहर न वधनि, असां था चऊं कराची वधणु खपे, लाड़काणो वधणु खपे, साकरो वधणु खपे, मिठी मीरपुर ख़ासि वधणु खपे, कंबर शहदाद कोट वधणु खपे। सभिनी शहरनि ॻोठनि तालुकनि जे अंदरि आबादियूं वधनि, फैक्ट्रियूं लॻनि, कंपनियूं लॻनि, रोज़गार जा ज़रिया थियनि। रुॻो कराची न, आबादगारी जो तवाज़न, ही डेमोग्राफी जेकॾहिं आहे त उहा सखर में बि साॻी हुजे, लाड़काणे में बि साॻी हुजे, तव्हांजे समूरे डिवीज़ननि शहरनि ॻोठनि तालुकनि में साॻी हुजे। इन करे असांखे ख़ौफ़ आहे, ख़तरो आहे त जेकॾहिं कराची जे सेंट्रल ज़िले में जेकॾहिं अॼु मुरीद बिक ॻोठु जेकॾहिं अक़लियत में आहे त सुभाणे दरसाण छन जो कहिड़ो असरु थींदो, सुभाणे मोइदान वाणकंड कंड इब्राहिम हैदरी जो कहिड़ो असरु थींदो। इन जे करे असां दाऊं पिया कयूं त जंहिं माण्हुनि खे तव्हां वोट था ॾियो उहे सिर्फ़ु भोतार, रईस, वॾेरा, जागीरदार, रेती बजरी माफ़िया समेत ज़मीननि ते जेका वालार थिए पई, जाली सोसाइटियूं। तव्हांजे हिन इब्राहिम हैदरी खां वेंदे इब्राहिम हैदरी उहा पटी आहे जिथे जेकॾहिं तव्हां वञी मुलाक़ात कयो अॻूणे डिप्टी कमिश्नर लगारी साहिबु जेको साईं छा गवर्नर लगारी खां, त उन वटि अॼु बि उहो नक्शो मौजूदु हूंदो त हीअ जेका पटी इब्राहिम हैदरी वारी पटी सॼी कोस्टल पटी ते कंहिं कंपनीअ ॿाहिरीं इहो चयो त असां हिन खे अहिड़ो सुहिणो कंदासीं तव्हां क्लिफ्टन ऐं पंहिंजो डिफेंस जे सीवियूं खे भुली वेंदा। पर अहिड़ा मनसूबा जेके उतां जी लैंड माफ़िया मक़ामी तव्हांखे ॿुधाईंदो न क्लियर बिल्कुलु असांखे को ख़ौफ़ ख़तरो न आहे, रिज़ल्ट जी बि परवाह न आहे। ज़िंदगी मौत रिज़्क़ रोज़ी सभु अलाह ताला जे हथ में आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजे जेकी जिन्हनि माण्हुनि खे, जिन्हनि इदारनि खे, जिन्हनि ज़िंदगी बचाईंदड़ इदड़नि खे जंहिंमें असांजी उमेदु हूंदी आहे त तव्हां यकीन कयो उहे तबाही जो असांजो सबबु आहिनि। जेका सूरत हाल हिन वक़्तु डिस्ट्रिक्ट मलीर में आहे, डिस्ट्रिक्ट मलीर जी सहाफ़त कयां थो, सम्झां थो तमामु वॾी भवाइती ऐं ख़तरनाक आहे। असांजो सहाफ़ी
लोह चोर जी हिफ़ाज़त करे थो। फेसबुक ते जेके माण्हू सहाफ़ी वेठा आहिनि उहे हिकु हिकु जेको आहे सो तव्हां वञो नेशनल हाईवे ते जेके तेल चोरी कंदा आहिनि इहे माफ़िया, इहे हाइड्रेंट वग़ैरह हो, हिकु हिकु माण्हू जा हर कंहिंजी पंहिंजी लेवल आहे। लोह चोर खां वेंदे टाउन जी पघार ताईं, टाउन जे पघारनि ताईं हर कंहिंजी पंहिंजी लेवल जा पंहिंजा पैसा रखियल आहिनि। तव्हांजो DHO समेत जेके मुख़्तियारकार, असिस्टेंट कमिश्नर, डिप्टी कमिश्नर, SSP, SHOs ताईं उनजे बीटरनि खे बीटरनि जी उन्हनि जी ख़बर आहे, बीटरनि जी ख़बर आहे। त असां चऊं था त हीअ सहाफ़त सां तमामु वॾो वेल आहे, तमामु वॾी जेका भवाइती ख़तरनाक सूरत हाल पई थिए, जेका फेसबुक जी आड़ में जेका सहाफ़त आहे, व्हाट्सअप जे हिन जेको व्हाट्सअप ते जेका तव्हां सहाफ़त पिया कयो, इन त सॼो ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे। ऐं हीअ सभु जा सभु उन्हनि ई माण्हुनि जा माण्हू आहिनि जेके रेती बजरी चोराइनि पिया, जेके मली नदी समेत हर नदीअ जा जेको सो गुनाहगार आहिनि। हर जेको आहे सो जेके मक़ामी माण्हू सां जेके ज़ुल्म ज़्यादतियूं नाइंसाफ़ी थियनि थियूं, इहे सभु उन जा माण्हू आहिनि। कल्ह हिकिड़े SHO मूंखे दान ॾिनी, चई यार फलाणे माण्हू मुंहिंजे ख़िलाफ़ु व्हाट्सअप हलायो आहे। मूं चयो त इनखे तूं घणो महीनो ॾींदो आहीं? हुन चयो यार उहो हिकिड़े तेल वारे हिकिड़ो तेल निकिरंदो आहे हिकिड़ी जाइ तां, मां हुन इलाइक़े जो नालो नथो खणां, उन जाइ ते उहो वियो, उते चयईं उन तेल चोर हुनखे SHO सां डायरेक्ट ॻाल्हायो त बाबा हीअ केरु आहे, हमरा हीअ कहिड़ो सहाफ़ी आहे? त बदकिस्मती उन माण्हू जी उन SHO जी चइजे त हैंड फ्री हुयो हुन चयो यार इहे कुते ॿिले खे मूंसां न ॻाल्हाईंदो कर। उन व्हाट्सअप वारे सहाफ़ी खे इन लफ़्ज़ ते घेरत अची वई, वठि वठां कई, हर ग्रुप में त ज़ुल्म ज़्यादती थी आहे। त असां कॾहिं बि कंहिं बि शइ खां न घबरायूं था, न असांखे इन सहाफ़त जी ज़रूरत आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेकी बि माण्हू, चवण जो मक़सदु बि इहो आहे त जेकी माण्हू अहिड़नि सहाफ़ियुनि खे जीआरनि था, उहे उन्हनि जो कारो मोह बि कनि था। जेकी माण्हू वॾनि वॾनि मनसब ते